Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सुरे की नाई कुजाड़े ला ए मो माठ कर त कठई ना माखो रन करे को थी छिती थी अची लथी है ए मो ए आऊं चोई थी त माठ कर माठ मो कार जपानो चका दी गाल मुंह मजा कटे ए ओए पूरी थी ते वरी आहे कुजाड़ो आम तो सुना तो सही तू सुनी कुजाड़ो कंदे ए हां मुके बुधाए तू सुनी कंदे कुजाड़ो ए रन निगरी के कोठण वई हुई हां तू तो पुछा तो कुजाड़े ला की नाई ओ ने भागा ओ मिंजी सुरई दिए के उन्हें भागी जानुल की न छड़ियो ए तू के कुजाड़ो बुधाया पर जानुल तो एड़ी औलत की ने जो कंजी जाई रोके ए हाय हाय ए पर पुट साखू तो कई छाप हुन जानुल जो रन मुख पका है तो तू जानुल सही झेड़ो करे आई होंगी वो तो मो तोखे पहिरियों भी चयो पे ए मुआ ए आऊं चोई थी ए माट करी तो या खड़ा दुकी ओरे थी अची तो मथो बध हुंदई टांडे से ये मुआ तुम के घरा की न तो खा रहे जब मथो फाड़ींदे ए रन छिड़ी कना का बी गाल सुझई की नथी मरे रन ए मुआ एक तो मुजो ओने किन्नी रन जानल दिमाग खराब कयो ए बे तू खलल न विच सदाई मथे मुझ फेरिया है नहीं तो जो दिमाग सालिम आहे किथे जो वरी जानल के थी डो दे आओ साले में दिमाग की ना बाकी ही मो वडो अक्का बरा है गाला ता तो किथे मोहतारो करे ना बाकी ए निभागी रन की न बोलंदी चंड्री ए आ भागी चंड्री वाने ने भागी चंडी ए मिंजो तो दिमाग खराब करे छड्या एक होने डाण मुसा कई आए होने जानल खेता हूं दिसंदस ए दिसा किया नथी मुजी भाणे जी के मोकल दे ओयो ओयो पटेल अचियो आ पटेल हली राणे खान रो खैर राणे खान रो मुडे खैर आ रमजान जे खैर कोने इन जी बाह ॾिस के तो टुटी त कोने हड बडो भगो त कोन दस ॾिसेस इने करे घुरायो तोखे माटी राणा खान हूं ये झुरोड़े हड मां को तो संभड़ा बाकी तना कारीगर रो दस दियां तो ओए चंगो भला ॾे ॾस कारीगर जो किथे आ वो कारीगर केड़ी जूई में आ नालो छा तस ए कासिम फकीरे ढोरे आरो ऊ कारीगर है ओ हाओ काका पटेल हाओ इन कासिम ढोरी वारो न इन के आउं सुञाणा चङे नमूने हिक भेरे मुझे उठ जी टंग बधी हई उन होए माटी होए तना केड़ी खबर मिना सजी खबर है कासिम फकीरे ढोरे आरो इतो कारीगर है जित केरी बात खणी फिटी कर ओ काका अवा थोड़ी तकलीफ कयो इन रमजान के पाण सा गड वठी वजो कासिम दे माटी हूं स्कूटर ते को तो हले सगा बाकी हली मिड़े ना का तो ओ रमजान ना तेड़े जासे कासिम समू ए पटेल ए तन्ना तो सजी खबर होए पर ए रमजान री पारत होए ए बी बहाना कढ रहा है काका मु रमजान अवा जे हवाले कयो सिर छोथो वनी नचड़ भले स्कूटर ते माटी हूं हेणा तो रवानो करा उतरगो पुजण री वेर है हूं हेणा तो जाऊं न हली मिड़े ना तेड़े तो आऊं वो तेड़े तो जाए रमजान ना भूरल मासी मुखे वठण आई हुई तुंजी मां मोकल त कान ॾिनी पर मुर्गो उनखे बेमानाए तो करे घर मां कढी छॾे सुरे ये वरी कियां तो थी सके अमा हारिया भरिया बेमानो करे के घर मां कियां कढंदी ए मुके द गाल संज में की न थी अचे हूं छा तो समझी त आऊं कूड़ पई ॻाल्हायां ए न सुरे मुझे चवण जो यो मकसद की ने तोखे मूं ते एतबार कोने तॾहिं तो ईअं चई न ओहो सुराई एड़ी गाल की ने मतलब त आऊं कूड़ पई कयां न ए आऊं तोखे कीअं समझाया चरी मुझे चवण जो मकसद यो आहे त काकी नूरी अम्मा के जरूर कुछ न कुछ चयो होंदो वरी भी मासी जो ॾोह वाह भुरल वाह तो वट वाह जो इंसाफ आई
ख़ुदा जे वास्ते सुरई ए मूंखे आराम करण दियो। ए घर में पग तो रखां, मथो खाई था वञो। मथो खाई थी वञा माताजी। हाँ, मां ई मथो खाई वेंदी आहियां। कुंज सारंग जे पोयां ममण मतो हो। चङो थियो जो माण्हू मुंहिंजे साम्हूं अची विया। ही राणा, ही वरी गुजारो तो चए? सच थो चवां, जनेसर जा माण्हू सारंग जे मथां हमलो करण वारा हुआ। भई गुजारो थियो? हिन राणे खान जी तत्कार सां सब तितर बितर थी विया। ए हिन जो मतलब त तूं झेड़ो करे पो पऊ आयो आहीं? हिन राणे खान खे झेड़ो कंहिं मुड़स माण्हू सां करण में मज़ो ईंदो आहे। ही वीचारा घेंगड़ा मुंहिंजी हिकड़ी फूक सां ई उॾामींदा। ए पो तो वेचारे के धक त आया हूंदा। उन्हनि खे तूं वेचारो थी चई? आऊं जेकॾहिं न पहुचा हा त सारंग खे धक हणी छॾंदा। हाओ ईअं बहो। आऊं जेकॾहिं हिते न हुजा हा न, हिन ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾे आयो चनेसर ऐं हिन जा वाठा। ये निभागो चनेसर पाण खे ख़ान थो सॾाए। चनेसर ख़ान। मूंखे इहो त ॿुधाए, ख़ान ईअं थींदा? ए वेचारा माण्हू डप मंझा उनखे त खान चोए, न त दिलि मंझ उन मोए लाइ माण्हुनि खे 12 ऐं 12। हिन चनेसर हर मोड़ ते मूंखों शिकस्त ई शिकस्त खाधी आहे, पर मुड़ी अञा बि कोन थो। मुंहिंजो हुन जे माण्हुनि खे मार ॾेई ॾेई आऊं त थकिजी पियो आहे। लठियूं हणी सुम्हारियो त मान। हाणे त ही मुंहिंजा हथ सूर था कनि, एतिरो हुननि खे कोटियो आहे। ए हेड़ियूं ॻाल्हियूं करे 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 किथे तूं मुख न धकणी। हाय कुंज, ॿी ॻाल्हि का करी आहे, मारे छॾी इहा ॻाल्हि करे। ओ मुंहिंजा सोना सजण, सोननि सजणनि खे, पंहिंजे पिरी प्यारनि खे कॾहिं धकण बा। हे चङो, तूं हिते वे, आऊं तुझे लाइ मानी खणी अची। भले सा तखिन खणी। ए छोरा, आऊं वञा पियो नूरीअ सां मिलण। सोचिया पियो त थोरो ठाहुकड़ो थी वञा। ए छोरा गुजारो जी। ए सेठे, ए चुआ पियो, ए अॼु सफ़ा ठाहुको पियो लॻी। ऐं घोड़ा इहो त मुख नूरीअ बि चयो। ए त पोइ आउं को तो सी ए भोग थोरे पियो करियां। ए अॼु मुख बि वणे पियो वणे। ए अॼु ने खुशीअ में अंदरा 10 खनि चुपिड़ियूं खणिया त चुपींदो वञा। मुंहिंजा नखरा त ॾिसो। अरे गुजारो जी। ए सेठ हाणे बस ॻाल्हि सुणाए। ए मूंखे अवेर थी आ वञा थी। ए मूंखे आऊं में पथकार थी पियो आहे, सुणाए न। ए लोरी, मुंहिंजे दिलि चयो पई त आऊं ऐं पिंड विहांउ करियूं। हिन निभागे खे केतिरा दफ़ा मनो कई आहे, त बि मूं नक चप वठियो रहे कीअं नथो। अरे बड़ा निभागो रमड़ो बीठो आहे, हाणे त कमु ख़राब थी वियो। ख़ैर ॾिसूंसि था। ए डॉक्टर, ए सोचे कुजाड़ो को तोखे मना कई हम न त इते इए मच। पर मुड़ा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ए डॉक्टर, तोखे तो चुआ अॼु उभेज त तोजी ख़बर थो गिना। ॾिस रमुड़ा, मता मुंहिंजे वेझो आई, न तोखे मुंहिंजी ख़बर आहे। ए
तो वरी मूंखे धमकियूं पिया ॾी ए मौजी ख़बर कान्हे का उभेज ए डाकमार ए तू हर रोज अचे त मस्तियों मजाक करे थो हां ए ही त सही अगे यारी मार विसरी गया तो मुझे भेजो ना जी ए आओ चवाए पियो त पटी जा सदके 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 ए कुजाड़ो सेठ कुजाड़ो तो चुवे नूरी बस ये दिल चिक्की खाधी तो ओडा हलियो आयस ए हाउ ए सेठ ए पर ना हड़ मंज कुजाड़ो है ए मुके भी सुनाए न तोला कहीं आयो आया ए कुजाड़ो आंदई मुंह लाए ए फोटा ए क्यों वडप ए घणो कुछ आहे नड़ में ए ते डाडो खासो कई जो आंदई सेठ को थी जोई ए मोए मिस्री के अचे पेट में सूर पियो आहे ए फोटा टिकियो ए इनके कुटे ॾींद से फायदो ॾाढो कंदस ए मो असर फथ के पियो मरे पियो ना ए हां तोला आंदो है मिस्री के मरी जे वो को फोटे खानी राय कहे ए सेठ ए टियो डी भी चई पियो त मगे फिकाई थे ए अध में गाल छडे फिकाई में तू हलियो वे हाउ नूरी अज वरी मोके काई भी थी मुझा नखरा तो दिसो वरी गुजारे छी ए सेठ आने बस गाल सुनाए ए मुके अवेर थी आ वन्या थी ए मुके आव में पथकार थी पियो सुनाए न ए नूरी मुझे दिल चोए पई ते आऊं मैं पिंड विहां करियो ए सेठ ए मोंजी दिल भी ये भी चुए ए पर वो कपती सदके वजह नूरी सदके वजह पर के ए हाउ सेठ ए सेठ पर मिछरी मुझे मथे में लगो ए उन के केडा उछलिया ए नूरी इने सुने बुखवट आहे की सजी जिंदगी पाजी ये गुजारे छजी ए आओ सेठ बराबर ए ये ताए ए पर आऊं कुजाड़ो कया ए नूरी मोवट त सबो कुजाए घर मज तू एकड़ी गुजारो कर ली असल मौज पे कंदिया मौज ए हाउ सेठ ए तोरी गाल ई भी सच्ची ए नूरी इने मोए मसीरी मा अब तू कड इने कंगले वट आहे के ए सही है सेठ सही है ए यारा वन्या थी ए मिस्री ना अचे ए ये के ने आ अरे तो बुझो या इतना दूरी सा थे ही थे हेलो राणिया नज़र खान मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में ईंदी या न बस इहो ॿुधाए तोखे खुटी खयो बीहे राणिया ए आऊं चोई तो मौसी अजायो रिंगट मखंदो कर न त तो जो रड़ियूं राज सुणदाई छड़ियूं ॻोठ ॾिसंदो ओ चने सर ठोड़ा ॻाल्हि ॿुध पहिरीं पंहिंजे हमराहनि खां पंहिंजा हालत पुछ ए कहिड़ो मक़सद आहे तुंहिंजो राणिया चनेसर खान तूं सफ़ा अधूरो आहीं जॾहिं न मुकमिल इंसान थी वेंदे कुझु दिलड़ी अची वेंदई दिलि पोइ अहिड़ा हमला कराइजा कहिड़ो हमलो मूंखे ख़बर कीने तॾहिं त चरिया चवाई थो त तूं अधूरो आहीं चेरनि वांगुरु ॻाल्हि विसारे थो छॾी ए चिट्ठी ॻाल्हि कर राणिया ये विचड़ विझी म ॻाल्हाए माण्हू मोकिले सारंग ते हमलो थो कराई छा उहा ॻाल्हि तोखां विसरी वई आहे ए मो
को बि हमलो कीमे करायो बाक़ी मौज डप किना खाब मंझि पिया सिरक भरींदा ऐं गुजारो कंदुसि हल वाड़े चने सर खान वाह असां तो खों डिॼी ख़्वाब में छिरक था भरियो एॾो बेवकूफ़ न थी ही राणो खान तोखे सम्झाए थो प्यार में एॾो बेवकूफ़ न थी ईअं न थिए जो सुभाणे तोखे रस्तो हथ न अचे ऐं भॼी जान बि न छॾाए सघी ए राणिया तूं पिंड जो ख़ैर घुर हिते वेही अजाया ठकाव मॾे अच्छा ही राणो खान अजाया ठकाव थो ॾे ॿियो न त ही तुंहिंजी हिम्मत मूंखे थारी पई है तो जहिड़ा कई नौकर मुख पेरे पिया पवनि चनेसर लॻे पियो त तुंहिंजे हमराहनि तोसां सची ॻाल्हि ऐं हक़ीक़त बयान नाहे कई ए कहिड़ी हक़ीक़त तो जेके माण्हू सारंग ॾांहुं हमले लाइ मोकिलिया हा पहिरीं उन्हनि खां ख़बर चार त वठ ओ मुंहिंजा चनेसर खान ठोड़ा खान इहो पुछे त सही कंहिं केतिरा पादर खाधा आहिनि इहो हाल अहिवाल वठेनि ए हू अञा ॼाओ ई कीमें जो मोह जे माण्हुनि खे पादर हणे ओ चनेसरड़ा राणे खान जी दत्कार तो जहिड़नि चनेसर ठोड़नि जा कंध झुकाए छॾे हिकिड़ी दत्कार काफ़ी आहे दत्कार ए तोजी फिटी आहे जी ए आऊं चवां थो त तूं वागुए सां वेर म विझ राणिया तू पाण खे वागू थो सॾ रही तू ॾेॾर रही ॾेॾर वागुन सां वेर न विझ अच बलूंगड़ा तो तोखे ख़बर पए चनेसर खे तो अञा सम्झो ई कोन्हे अरे इहो त आऊं अल्लाह खां दुआऊं घुरी घुरी थकिजी पियो आहियां त कहिड़े ॾींहुं तूं मुंहिंजे साम्हूं थो अची अच मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं तुंहिंजी ठोड़ जेका अथई न कुटे कुटे ऐं ॻोठ न रवानो कयोमांइ त राणो खान मुंहिंजो नालो न आहे बंदि कर फोन मौजी ठोड़ दो कुटे त ठोड़ो करे न रवानो कयां बंदि कर फोन ॼाड़ी पियो हाणे अजाई वरी छा थियो सारंग मूंखे बि ॿुधाए सेठ ग़रीबनि जा ज़ेवर व्याज ते रखंदो आहे इहा त ख़बर अथई न हा ख़बर आहे मूंखे ऐं कुझु साल गुज़रण खां पोइ उन्हनि खे चवंदो आहे त ॻरी ख़तम थी विया इहा ग़रीबनि सां नाइंसाफ़ी न आहे त ॿियो छा आहे पर मां हाणे उनखे ईअं न करणु ॾींदुसि सिलुड़ा मां तव्हांखे चयो की न हो त ही रमूड़ो पंहिंजा कम लाराए छॾींदो हा मुंशी रमूड़े वरी कहिड़ी हरकत कई आहे ए सिलुड़ा पां वारी ऊ ॻाल्हि सरबस्ती वञी मुंहिंजे खे सुणाई आहे से हा न मुंशी सच थो चवीं ए अखे जो कसम सिलुड़िया कूड़ कीनेड़े बेली मुंशी रमूड़े ई चङो कम कीनी कयो आहे ए मूं तोखे जियो की न हो त ही मोर रमूड़ो फाटल दोल आहे दोल इन जे हीअं मजे ॻाल्हि कीन टिकंदी ए मुंशी इन रमूड़े खे कहिड़ो इनाम जुड़ियो हूंदो जो हरिया भरिया ई ॻाल्हि वञी मुंहिंजे खे सुणाई आहे ए मो आहे आदत किना मजबूर हा कान का खिट पिट उनखे खपे हा पर मुंशी तोखे की ख़बर पई आहे त मुंहिंजर जी पाण वारी ॻाल्हि जी सुध पइजी वई आहे ए मुख बंगले ते घुराए न मुंहिंजी ख़बर अहिड़ी बेइज्जती कई आहे जो ॻाल्हि खणी छॾ हा धक बक त कीन आहे न मुंशी ए असांजी ॻाल्हि अञा हले पई चङो थियो जो मथे ते कंहिं संगतीअ जो फोन अची वियो ऐं मुंहिंजी जान वञी छुटी हा हिन रमूड़े खे ॾिसणो आहे मुंशी तो दिल में मकज आओ मुंशी
सिलड़ो सच तो चए। ए हस में दली धूड़ विझो ने रमूड़े जे मुंह में वरी मुसेरी मजा फांसी विंदा जी हाओ। हाओ इन मंझि रमूड़े जे ख़्याल की कोन वियो न। ए आई हरिया भरिया रमूड़े जो नालो मां वठजो हा। ए हरू भरू फडो चङो कीने हा। मुंशी एड़े माण्हू खे सेख ॾियण ज़रूरी आहे मुंशी। ठीक है तो हलो दान हलो हलो निभा। सारंग बाबूरे तुंहिंजी पुछा पे कई तू केॾां वियो हुए? मां सेठ वटि वियुसि। सेठ सां तुंहिंजो कहिड़ो कमु? हू सेठ ॾाढो हराम खाऊ आहे, हुनखे ईअं बख़्श न कबो। वरी छा थियो सारंग, मूंखे बि ॿुधाए। सेठ ग़रीबनि जा ज़ेवर व्याज ते रखंदो आहे, इहा त ख़बर अथई न? हा ख़बर आहे मूंखे। ऐं कुझु साल गुज़रण खां पोइ उन्हनि खे चवंदो आहे त ॻरी ख़तम थी विया। इहा ग़रीबनि सां नाइंसाफ़ी न आहे त ॿियो छा आहे, पर मां हाणे उनखे ईअं न करणु ॾींदुसि। पोइ तोखे सेठ छा चयो? सेठ सां मुलाक़ात न थी। उन नौकर मिलियो गुलू, उनखे नियापो ॾेई आयो आहियां त सुभाणे वरी ईंदुसि। इहो त सेठ बि ज़ुल्म थो करे। ज़ुल्म जी बि का हद थींदी आहे सुभाणे। ग़रीबनि जी मजबूरी जो एतिरो फ़ाइदो बि न वठणु घुरिजे। हा सारंग सच थो चवीं, ग़रीबनि जो रत चूसींदड़ महल जोड़ींदड़ माण्हू मिसकीननि जो को बि ख्याल नाहिन कंदा। ही सारंग इन्हनि सांघीअड़नि जो साथ ॾेई अहिड़नि माण्हुनि खे मात ज़रूरु ॾींदो। हाँ रामू अची मैं सामान वठी आयो मां। तोसां ॿियो को मसलो त कोन्हे न रामू? साइण वरी बि मूं डाकदार खे धड़का ॾिना आहिनि। हुन वॾी साइण खे दां ज़रूर ॾिनी हूंदी। कुछ भी कोन करे सघंदी है मूमल, तू कंहिं क़िस्म जो को भी खौफ न कर। पर साइण आऊं त वरी बि नौकर आहियां। हुआ हिन घर जी मालकियानी आहे। हुआ मालकियानी आहे त मां मालकियानी न आहियां छा? तू मुंहिंजी पतीअ जो नौकर आहीं, उहा तोखे कुछ भी कोन कंदी। साइण तोहजी ई ॻाल्हि त पिंड जी जाइ ते सही आहे। साइण वॾी साइण खे आउं हज़म कीन थो थियां। मूं तोखे चयो न त फिकर न कर। चङो साइण आउं हाणे हलां थो। तू वरी मुझे मासात सां विड़ियो आहे? माई मुझे नौकर ते कावर न कर। ये छो न थी चोई तो मुझे संगति ते कावड़ न कर। कुछ शर्म कर माई, असां बिन्हिनि जे विच में भाउ भेण जो रिश्तो आहे, कुछ त शर्म कर। ए कुजाड़ो थिया मुख हां ॿुधाए ॿुधाए सुणाई छो न थी? आ केड़ी इब्दार है हां ॿुधाए। हल माई हले ता, मुखे सब खबर आहे, मुझे सामू इहे गालियूं न कर। चुप करे थी हां वरी छा छुट्टी है मैं आते खैर मुंहिंजो नालो त मां बि थी ॾिसां। मिली रमुड़ा माई त पाण में अटकी पयूं आहिनि। चवंदा आहिनि त विढ़नि सां न लताड़जन बूढ़ा। ए मुखे खबर आ हुआ तो सिद्धी कीमत ईंदी है। खबर आ मुखे तुझी ॿुधा छा कंदी मुखे? हां अचो मां तोखे ॿुधायां थी ॿुधाए। ओए बेंदरी को सब पकड़ कासी करिए। ए सेठे के केड़े विचार जे वकड़ में फाथो पियो है? ए गुरुड़ा यो सरो सारंग है न सारंग, इन्हीं जे बारे में पियो सोचियां। ए सेठे ये सारंग जे बारे में कुजाड़ो पियो सोची? ऐं सोचा पियो यो भूरियो ऐं सारंग वॾो ख़बरदार आहिनि। अलाए किथां जो किथां ही पुराणा पन्ना खोटे सूटे वधी तो कढे। ये तो त मोजी गाल मनी की न थे ना। हो बेली गुरुड़ा तू बेली सचो। ये हाने तो उनन माणी के एक गह त देना पवंदई ना।
ए गुरुड़ा तू मोके मारल दी का ये पर मुआ ए आऊं तो के कुजाड़ेला तो मारा है ए निभागा चुई त पियो तू लो माणुए के पहा वराए दे ए नखणी रे ए त मंज मौजो कुजाड़ो ये सुबाण पुलिस आई दई ना ए पोइ मौजो नालो नगिन जा अरे कुत निभागा तुम्हारा ये टप्पा मुझो हियो था फाड़ी में ये मुआ ये तो जो हियो को फुकूं द कोने ए जो फाटी बंदो ए ठा करे वो तुम्हारी हल हल अंदर और के सोचो दे ये सारंग मुके जेने सूरजी जरियो है ये मथे में सूरत आया तो के पहुंचदा ये वनी गणती में कर ए तू वनी अंदर मर सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।